वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ताले वारे खे इहो अंदाज़ो 100% थी वियो हूंदो त तव्हांजा हैंड्स केॾा डिघा आहिनि, मतिलबु त हथ केॾा डिघा आहिनि। जेकॾहिं उन इज़त सां ठा करे तव्हांखे संग न ॾिनो त पोइ तव्हां ज़ोरी बि बानो खे अॻुवा करे संग करे सघो था। पुट हाणे मुंहिंजी हिकिड़ी तव्हां ध्यान सां ॻाल्हि ॿुधो। अबा हयातीअ ते को भरवसो न आहे, इएं जो भाई शहज़ादी वांगुरु मां बि ईअं राह रबानी वठी वञा। बाबा मूं तव्हां ॿिन्ही जे निकाह करण जो फ़ैसिलो कयो आहे जीअं तव्हां सुठी ज़िंदगी गुज़ारियो। पुट जेकॾहिं आउं इहो चवां त असां ख़ान बहादुर सां विढ़णु नथा चाहियूं ऐं ॿिए शहर वञी रहणु शुरू करणु चाहियूं था त तव्हां छा चवंदो? ॾिसो चांडोकी, जीअं तव्हांखे वणे तव्हां तीअं कयो, पर मां पंहिंजे हक़नि खां दस्तबरदार नथो थी सघां ऐं मां पंहिंजे वालिद जो खून कंहिं बि सूरत रायगाह थियणु न ॾींदुसि। मां सॼी ज़िंदगी जे ख़्वाब जे साबिया थियण जो इंतज़ारु कयो आहे। उनजी ताबीर थियण खां अॻु उनखे कीअं थो छॾे सघां। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।